नाज़रीन, सॼी सिंध जियां टंडोल यार में भी गाटेट रोड महांगाई खिलाफ़ STP जे सर ते एहतजाजी रैली कढी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है गुलाम रसूल नहड़ियो। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, STP जे मरकज़ी सद ते जेको आहे सिंध में महंगाई खिलाफ़ एहतजाज कया पिया वञनि। हिन सिलसिले में टंडोल यार में जेको आहे STP पारां ज़ीशान जिस्कानी जी अॻवानी में जेको एहतजाज जी मुज़ाहिरो कयो पियो वञे प्रेस क्लब ते। हिते अॻवान मौजूद आहिनि, अचो त इन्हनि खां पुछूं त कहिड़ा मुतालबा आहिनि। इक़्तिदार जे लाइ तव्हां जेको सो मथे विड़िया पिया आहियो, मगर हेठि जेका हालत आहे उहा कॾहिं तव्हां कोन ॾिठी त माण्हुनि सां कहिड़ी हालत आहे। माण्हू बुखियूं वेल मरनि पिया, हिकिड़े टाइम मानी आहे हिकिड़े टाइम कोन्हे। त इन जे करे अॼु असां इंशाअल्लाह निकिता आहियूं ऐं सिंधी माण्हुनि खे ऐं जेके बि ग़रीब मिस्किन माण्हुनि आहे हीउ हर कंहिंजे लाइ मसइलो आहे। असां हुनखे चवंदासीं त अचो गॾिजूं। अॼु टंडोल यार जी अवाम ग़रीब अवाम गॾु थी करे साबित कयो आहे त इहे तव्हांजा हुकुमरान नालाइक़ ऐं कंहिं बि कम जा न आहिनि। ऐं जेको बि हिते बजट ऐं जेका बि सिंध जे अंदरि महंगाई थिए थी उहा ॾींहों ॾींहुं वधंदी वञे ऐं सरमाएदार ॾींहों ॾींहुं अमीर थींदो वञे ऐं ग़रीब तबिको ॾींहों ॾींहुं वीचारो उहो पंहिंजे फ़क़ाक़शी ते वञे पियो। असां हिन हुकुमराननि खे चवणु चाहियूं था, खुदारा कुझु होश ऐं नाखून वठो। सिंध में पेट्रोल पौणा 300 रुपया लीटर आहे, अटो 8000 रुपया मण आहे ऐं हिते जेको ग़रीब जी जेका मज़दूरी आहे उहा 500 रुपया आहे। सिंध में महंगाई जे ख़िलाफ़ एहतजाज आहे। हीअ असांजी जेका रैली आहे हीअ बि उनजो हिकिड़ो हिसो आहे ऐं असां हीअ एहतजाज कयूं पिया त बराए महिरबानी जेको सिंधी अवाम आहे, सिंध जी जेका हथरादू महंगाई आहे उनखे ख़तमु कयो वञे। सिंध जो हर माण्हू, बल्कि पाकिस्तान जो हर माण्हू, ग़रीब मिसकिन माण्हू हुजे उहो हिकिड़ो माचिस वठे थो, उन ते टैक्स ॾिए थो। त पोइ हीउ हेॾो ज़ुल्म हिकिड़ो ग़रीब मिसकिन माण्हू जंहिंजी 500 रुपया दिहाड़ी आहे उहो पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो, तइलीम ॾियारींदो, घर जो किरायो ॾींदो, बिजली जो बिल ॾींदो, गैस जो बिल ॾींदो या पंहिंजो मर्ज़ी कंदो, छा कंदो उहो माण्हू ख़ुदकशी कंदो। उन वटि ॿियो रस्तो ई न आहे। असां सम्झूं था त असांजे ग़रीब मिसकिन माण्हुनि जे पूरे ऐं टैक्स ते उहो अयाशूं पिया कनि। इन में मुल्क जी ॾींहों ॾींहुं मुआशी हालत जेका आहे बदतर थींदी पई वञे। असां मुतालबो था करियूं त घटि में घटि मथी सतह ते सुधारा आणंदा वञनि जीअं मिसकिन माण्हुनि खे रिलीफ मिले ऐं अटो, खंडु, चांवर जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उन्हनि में सस्ताई थिए। जी बिल्कुल, तव्हां STP अॻवान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन जो चवणु आहे त सिंध में महंगाई जेको आहे रूज ते पहुतल आहे ऐं ग़रीब माण्हू जेको आहे हिकु वेलो खाइण लाइ बि परेशान आहिनि। मुतालबो कयो त सिंध मां महंगाई जेको आहे मुकमल तौर ते ख़तमु कई वञे, महंगाई ख़तमु करे जीअं ग़रीब माण्हुनि खे जेको जीअण जो हक़ ॾिनो वञे। जी।